पनुआ खिलजी अल्फलाह बैंक में एक पोरियत होटल वारे सोने झंडीर खां बिजली जा बिल जमा कराइण जी मद में 1,03,000 फ्रॉड जो इंकशाफ। होटल वारे सोने झंडीर मुख़्तलिफ़ वक़्तन ते 3 दफ़ा घर होटल जा लख खां वधीक बिल मुक़र्रर तारीख़ ते अल्फलाह में जमा कराया, पर बैंक के कैशियर बिलन ते ठप्पा हणी सोने झंडीर के बिल वापस ॾिना, पर उहे बिल वापदा जे अकाउंट में न ॾिना विया, जंहिं करे सोने झंडीर जे होटल ऐं घर जी बिजली कटे वधीक नंढ वारा बिल हुन खे जारी कया विया आहिनि। इन बाबत मीडिया वारनि जॾहिं सोने झंडीर सां गॾु अल्फलाह बैंक पहुता त एरिया मैनेजर जी मौजूदगी में बैंक मैनेजर सिकंदर लंजार रिकॉर्ड ॾिसी चयो त बैंक अमले जी ग़लती आहे, इन जी वधीक जांच करे सोने झंडीर सां इंसाफ़ कयो वेंदो। मुलविस अमले ख़िलाफ़ कार्रवाई बि थींदी। होॾां सोने झंडीर चयो त हिक तरफ़ बैंक वारनि फ्रॉड कयो आहे त ॿिए तरफ़ सिडको वारा मुंहिंजी बिजली काटे विया आहिनि। इंसाफ़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची